नारी ज़ात अज जे कौड़े दौर मां गुज़री रही आहे। ज़रूरत आहे उनके महफूज़ रखण जी, धीअ खे पाले निपाए उनके घर जी रोशनी समझण जी। ज़रूरत आहे नूह के धीअ समझण जी ऐं सस के माउ समझण जी। ज़रूरत आहे सस ऐं नूह जे हिन गैबी रिश्ते के एक मुकाम ते पहुंचाइण जी, जीअं हिक सुहिणे समाज जी रचना मुकम्मल थी सके। इहा ई अज जे वक्त जी तकाज़ा आहे। हिन जे सुञन भींगियन पेकन वट रखियो छाहे? बुख था मरन। मुझे पेकन मता छोता छो अचंडियो, उनन के छोता बेइज्जत तो कयो। उनन के छोता बेइज्जत तो कयो। सुनिए के सीटप घणी। तभी समाज में मुंजी इज्जत इए लीड़ नथा करे सको। कन खोले बुद्धि छडियो। हिन घर में उहो ही थींदो जेको मां चाहींदस। उन घर में उहो ही थींदो आ जेको उन जी मां चाहींदी आ। अरे पुट, मां त तोखे चवंदुम कि तू राकेश के भूलजी वञ। मां शादी कंदस त राकेश सां। ओ मुंजी जान, अच्छा मुंजी जान, तुंजी अपड़ियुन अलाए केड़ो जादू कयो। मां भी वयस मुंजो दिल भी वयो, मां भी वयस मुंजो दिल भी वयो। पप्पा, तव्हां इहो छो था विसारियो त प्रेम में प्रेमिका चवंदी आहे माई स्वीट हार्ट, माई हनी, ऐं शादीअ बैद वाइफ चवंदी आहे आण मनी आण मनी। ये लगा थो ना अमिताभ बच्चन। नाना अमिताभ बच्चन कादर खान त लॻो। बी त बदमाश। मम्मी हीअ आहे सपना, तव्हांजी नंढी नुंहुं। असांखे आशीर्वाद ॾियो। चुप कर जो जा मजू। तोखे तिरकण लाइ केले जी खल ऐं बुॾण लाइ खूह या तलाउ न मिलियो। हिन छोकरीअ जे प्यार में तिरकी पे। ओ लाडो पार वठी कर आयो दरते ते हिल बजायो। लाडो पार वठी कर आयो दरते दो हिल बजायो। अरे आयो 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 लाडो घर आयो, पार वठी कर आयो, झूमो नचो गायो, दरते ते हिल बजायो। दरते दो हिल बजायो। ओ लाडो पार वठी कर आयो दरते ते हिल बजायो। लाडो पार वठी कर आयो दरते दो हिल बजायो। भाभी कीअं है? 10 रुपए किलो। अरे बाबा भाभी मिठी आहे, झगड़ी अथई। डैडी तहांखे पतो अथव त सभिन खां वधीक भव कंहिंखां थींदो आहे? ज़ाल खां। अरे घुमण तुंहिंजी ॻाल्हि कान्हे भाई। मुंहिंजे पुट खे घर मां हकाले कढई, हाणे हार सिंगार थी करी। अरे कुछ मर्यादा में रहण सिख। मुझे प्यारी बिटड़ी सस दिया जिया संभालेंदी आहे। दुख सहंदी हर चुप रहंदी हर पत रह जी अच्छी नारी तुझी। लुढ़कन साना तो जोड़ींदी, मुंह बंद रखी सब सहंदी हर, सब सहंदी हर। पुट तू अञा पंहिंजी ससु खे न सुञातो आहे। पर डैडी मम्मी भी अञा मूंखे न सुञातो आहे। हिते रूमाल सां गॾु मुंहिंजूं चाबियूं पयूं हुयूं। कंहिं खयूं चाबियूं? तिजोरीअ मां 20,000 मां कढिया आहिनि। रिपोर्ट्स ऐं दवाउनि ते जेतिरो ख़र्च ईंदो बाक़ी तव्हांखे बाइज़त मोटाए ॾींदमि। सपना मूंखे शांति भाभी समझण जी भुल न कजो मम्मी। हाणे ॾिसजा मां तोखे कीअं थी रत जा ॻोढ़ा ॻारायां। सभु चवनि था मां मौत मार बीमार आहियां। ये तव्हां छा करे रहिया आहियो डॉक्टर? मुंहिंजी तबीयत ख़राब आ। मुंहिंजे फैमिली डॉक्टर चयो आ तपास करण खां अॻु गोरियूं फकड़ियूं। हलो हलो सब लाल दे झूलण झूल